पासे में आया आहियो मस्जिद खुदाबाद मौले मदरसो। तव्हां सर वॾा आहियो नंढा आहियो? मां सीनियर आहियां ऐं साईं साईं यानी हाणे जूनियर आहे। तव्हांखे तकलीफ़ूं कहिड़ियूं न थिए मसला कहिड़ा दरपेश आहिनि? इहो वज़ीफ़ो मतिलबु तव्हांजो फिक्स न आहे? वज़ीफ़ो फिक्स न आहे सर। माना गवर्नमेंट चए थी त माना वज़ीफ़ो तव्हांजो फिक्स? गवर्नमेंट तरफ़ां कुझु बि नथो मिले। असांखे पाड़े वारनि जी महिरबानी आहे 4-5 हज़ार मिलनि था 10-15 ॼणनि खां पिनी। अच्छा हाँ तो पोइ बि शाबस आहे सर। हो पंहिंजो हेॾो पंहिंजो बुर्दिन जो जेको घर आहे उहे त चवंदा आहिनि तमामु बि यानी कि घराणो आहे पर हुते घणी यानी कि हुते मौलवी हिकिड़ो आहे उहो जमायती आहे असांजो, बाक़ी हुनजा हाल पूरा आहिनि। अच्छा हेॾो सैयद अथव? सैयद हिकिड़ो सलीम शाह आहे, बाक़ी मिड़ई रात थी वई आहे। अच्छा मक़सदु ॻाल्हि जो त माना तव्हां पाड़े वारनि मां ख़ुशि आहियो? पाड़े वारनि मां कुझु मां ख़ुशि आहियां, कुझु मां ख़ुशि न आहियां। अच्छा सही। सभई यानी कि ईअं इस्तेमालु करे था वञनि। को मरे थो अवा हल जा पेश मां बाबा जनाज़ो पढ़ाइजां मुफ़्त में वारो कजां कफन थी मिलां अवा कफन से जो दे वारो के बाबा। पर उनजो लटो कपिड़ो त मिलंदो आहे न? लटो कपिड़ो न सही वरी क़बर ते 50,000 20,000 ख़र्च कंदा मार बिल यो माना मौलवी खे नथा ॾियनि टीर मटीर बाक़ी मुला के कोई असांजी हले बीठा आहियूं अवा ॾियो कुझु ॾियो पोइ को 50 ॾींदो को 100 ॾींदो लेकिन मारे बि असां। अच्छा कुल बि तव्हां माना पढ़ियो पढ़ाइण जे लाइ क़ुर शरीफ़ तव्हां वटि सभु लेसननि जी चाबी असां वटि आहे। हा बिल्कुलु यानी कि जीअं शादी कंदो अरे बाबा हेॾो वॾो अनमोल तोहफ़ो था तोखे वठी ॾियूं कुदरती तरफ़ां गिफ्ट रुगो बसि सयूं करे असां चवंदासीं हा हा भली हो जीअं राज़ी न बि हूंदा आहिनि असां चवंदा आहियूं बाबा हा बढ़िया तोखे हिन सां गुज़ारिणो आहे वॾो अहसान था असां यानी कि चवंदा आहियूं वरी घोटु साईं सुभाणे मिलंदासीं तव्हां सां साईं ॿिए ॾींहुं मिलंदासीं वरी जे फ़ोन कयो अरे हाणे शादी कई आहे हाणे तोखे पैसा ॾे तंहिं करे यार असां त फासी पिए असां दड़जी पिए असां ते करे मुराद अली शाह खे अपील था कयूं महिरबानी करे असांजे बारे में कुझु ख़्यालु करे जीअं आर्टिस्टनि खे पैसा था मिलनि ॿियनि टिनि खे मिलनि था असांजे लाइ बि हिकिड़ो पैकेज कसम जे पाण सैयद घराणे सां आहे असां सीरियसली बाउंबद चयो असां ॾाढी वारनि जो बि ख़्यालु करे कुझु मिड़ई ॾे उनजा बि बचड़ा आहिनि उहो बि किथे पढ़ंदा हूंदा मदरसे में बाउंबद इल्तिजा था कयूं त असांजे लाइ मिड़ई 2-3 हज़ार रुपए फिक्स पैकेज जेको वधीक न हुजे भली असांजो 10,000-15,000 रुपए क़ाइमु थिए। सर हिन दौर में 10,000-15,000 छा आहे? असांखे क़बूल आहे पाड़े वारनि जे धिकनि खां इहा असांखे 10-15,000 क़बूल 8,000 खां 10,000 तव्हांजो मक़सदु आहे तव्हांजो फिक्स कयो वञे 15,000 10,000 मां इहो साईं स्कीम साहब खे मुर्शिद खे अपील थो कयां बिलावल भुट्टे खे अपील थो कयां ठीकु आहे ऐं पाड़े वारनि खे सग वारनि खे अपील थो कयां बड़े पार थो थिए हर शइ जॾहिं बि को चङो थींदो आहे मौलवी जी ज़रूरत पवंदी आहे। बिल्कुलु